इंतज़ामिया जी जेका तवज्जो न हुअण जे करे दादूअ में जेके कारोबारी माण्हू आहिनि दुकानदार आहिनि उन्हनि माना आम वाहिपे जे शयुनि जे अघनि में घाटे ट्रोड़ इज़ाफ़ो करे छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कर्नल चांवर जेकी आहिनि उहे 160 रुपया विकिरो थी रहिया आहिनि ऐं 6 नंबर जेके चांवर आहिनि उहे 110 रुपया विकिरो थी रहिया आहिनि ऐं जेको ॾारो आहे चांवरनि जा अधड़ जेके हूंदा आहिनि उहे 100 रुपया किलो विकामजी रहिया आहिनि। अटे जी क़ीमत जेका आहे फ़ी किलो 60 रुपया थी वई आहे। उनखां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खंडु चांहि ऐं दालियुनि जे अघनि में पिणु इज़ाफ़ो थी वियो आहे। महांगाई हींअर जेका आहे सा ईअं सम्झो त चोट चढ़ियल आहे। ग़रीब जे वठण खां ॻाल्हि चढ़ी वई आहे। हर शइ जो जेको तनासब आहे महांगाई जो उहो तक़रीबन अॻे जे मुक़ाबले में जेका शइ असां मिसाल तौरु 30 रुपए ताईं टमाटा मिलंदा हुआ अॼु उहे जेके आहिनि 50, 60 ऐं 80 ते पहुची चुका आहिनि। 80 रुपया टमाटा अॼु हलनि पिया था। ॿुधो पटाटा आहिनि उहे बि पटाटा वरी बि ठीकु आहिनि जो कुझु न कुझु जहान थी थो वञे पर ॻाल्हि साॻी आहे त पटाटो जंहिं जॻह ते 20 रुपया किलो अॼु 50 रुपया किलो पिया था वठूं पाण। अहिड़े अनुसार जेके शयूं आहिनि बसर हुजनि छो त इहे ख़ासि करे ग़रीबनि जे लाइ त इहा ई भाॼी आहे जेका माण्हू वठे थो। हींअर असां वटि तक़रीबन जेको असांजो जेको चांवर जोही जो जेको हो को वक़्तु हो त असां 80 रुपया 70 रुपया वठंदासीं अॼु 130 रुपया पियो थो हले। सब्जियूं जा रेट जेके आहिनि सो जेके लिस्ट ॾिनी थियूं वञे उनखां डबल वरिता था वञनि। चेकिंग जेको आहे सो शहर में न आहे। अटो चांवर खंडु उहे बि जेको आहे सो डबल रेट महांगा कया विया आहिनि ऐं माण्हू जेको आम माण्हू जेको रोज़ डेली वेजिस ते कमाईंदड़ आहे उहो लॉकडाउन सभु हिकु त परेशान हुयो पर हाणे वधीक परेशान थी चुको आहे। इंतज़ामिया खे गुज़ारिश आहे त इन ते नज़रसानी कई वञे ऐं आम वाहिपी जेके शयूं आहिनि उहे सस्तियूं कयूं वञनि जीअं हर माण्हू उन मां नफ़ो हासिलु करे सघे। विचोले तबिके जा माण्हू आहिनि उहे ई असां महीने में हिकिड़ो चकर बि गोश्त मच्छी नथा खाई सघूं त ग़रीब माण्हू किथे थो सोचे सघे। जेको 1200 रुपया गोश्त किलो आहे ऐं 400, 500 रुपया मच्छी किलो आहे ऐं 300 रुपया 400 रुपया मुर्गी किलो आहे त उहो ॾियारी में जेको आहे अटो वठंदो दाल वठंदो टमाटा वठंदो 100 रुपया हिन महिल टमाटो किलो आहिनि। एॾी महांगाई आहे मुंहिंजा भाउ शहर में अचु हर शइ महांगाई आहे। ज़रदालू किथे 70 रुपया पा किथे 50 रुपया पा अंब किथे 80 रुपया पा किथे 50 रुपया किलो। एॾी महांगाई थी वई आहे। भाॼी महांगाई थी वई आहे। भिंडी छा आहे 120 रुपया किलो मुंहिंजा भाउ। सॼे शहर में एॾी महांगाई थी वई आहे जो का शइ वठण नथो सघे माण्हू। चांवर जेके आहिनि 130 रुपया किलो थी विया आहिनि। ग़रीब माण्हू काॾे वञे अटो 50 रुपया किलो इंसान आख़िरकार काॾे वञे। एॾी महांगाई थी वई आहे जो इंसान पुॼी नथो सघे। अञा ईद बि कान आई आहे। ईद ईंदी त अञा डबल महांगाई तमामु घणी आहे। दादू में चोट चढ़ियल आहे। ग़रीब माण्हू त आलू बि नथो वठी सघे 60 रुपया किलो आहे। तमामु हालत ख़राबु आहे। टमाटो आहे टमाटो किनो पियो थो थिए पोइ बि असांखे 80 रुपया किलो पिया था ॾियनि। मार्केट जी आहे सूरत हाल साओ मिर्च मिले ई कोन थो। सस्ताई तॾहिं थींदी जॾहिं गवर्नमेंट इंट्रस्ट वठंदी। DC साहब पाण लही अचे। मज़दूर 550 रुपया तारीख़ जंहिंखे तगारी खणी कमाए थो सॼो ॾींहुं लोड़े थो शाम जो उनखे खीर जा पैसा ई कोन आहिनि त भाॼी किथां वठे। हू वीचारो फाका बदो गुज़ारे। हिकु त लॉकडाउन जे करे रोज़गार मिले कोन थो। जेके रोज़गार हुनखे मिले थो हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं त उहो छा करे आख़िर। 900 रुपए जी टमाटे जी पेटी ख़रीदारी आहे 13.5, 12.5 खां 13 किलो ताईं। ही असांखे 75, 76, 78 रुपया ख़रीदारी थी वई। असां 80 था खपाईंदासीं। मजिस्ट्रेट साहब बि थो चए बाबा ईअं लिस्ट खां ख़िलाफ़ु छो। असल में ये जेको माफ़िया आहे इन्हनि खे कंट्रोल कनि कोन था। ये हथरादू महंगाई आहे। अगरि जे सही महंगाई भी थिए थी तो कम से कम कानून मुताबिक मार्केट कमेटी जे लिस्ट मुताबिक रेट हुजनि उनखे अमलदार उन खां जाचा कनि ऐं वापारी जेको वेठो मज़दूर तबिको आहे उनखे बि इहो ई धकु लॻे थो त उन्हनि खे सही रेट में शइ नथी मिले। खंडु त तक़रीबन 90 रुपया खंडु आहे। 55 रुपया अटो थी वियो आहे जेको अॻु में 30 रुपया 35 रुपया वठंदा हुआसीं। तमामु हिन महिल महांगाई ज़ोर ते थी आहे। तमामु ॿिए बि महांगो हर चीज़ महांगी लॻी पई आहे। हुकूमत ख़बर न आहे छा थी करे आवाम लाइ कुझु ई कोन थी करे। बसि ऐवाननि में वेठा आहिनि। ऐवाननि में बसि एसियुनि में कमरनि में वेठा आहिनि। ॿियो कुझु कोन था कनि। ग़रीब आवाम लाइ छा पोरियत कमाए थो 500 या 600 ॾियारी उहो डेली कीअं गुज़ारो कंदो। तमामु घणी परेशानी आहे। महांगाई ज़ोर ते आहे। चोट ते चढ़ियल आहे। सब्जी हर शइ फल फ्रूट महांगाई ज़बरदस्त आहे साईं।